ज़िंदगी मसइला हज़ार मगर, ज़िंदगी मसइला हज़ार मगर, मुर्क तुंहिंजी सभिनि जो हल आहे। या मूं किथे पाण अर्ज़ु कयो त समुंड ॻणतियुनि जो पार करिणो आहे, मूंखे ओधर ते मुर्क ॾे पंहिंजी। तव्हां सभिनी खे भलीकार पाकिस्तान टेलीविज़न जे पारां ऐं पाकिस्तान टेलीविज़न जे हिन ख़ूबसूरत मांडराण में असां मुर्कूं विखेरींदासूं। ही आहे मज़ाहिया मुशाइरो ऐं मज़ाहिया मुशाइरे सां गॾु आउं आहियां यासिर काज़ी। मुंहिंजे पारां सिकबरियो सलाम क़बूल पवे ऐं इन ई शर्त ते असां प्रोग्राम जो आगाज़ कंदासूं त तव्हांजे चहिरनि ते मुस्कुराहट विखेरियल हुजे, छाकाणि त असीं सभई हिते तव्हांजे चहिरनि ते मुस्कुराहट विखेरण जो एहतमाम करण जे लाइ आया आहियूं। हीअ असांजी जेका ओताक आहे, असांजो जेको ड्राइंग रूम आहे, अॼु सजायल आहे सिंध जे सजीलनि शाइरनि सां ऐं उन्हनि शाइरनि सां जिन पंहिंजी संजीदा शाइरीअ में त मुक़ाम पैदा कयो, पर उन सां गॾोगॾु मज़ाहिया शाइरी बि हुननि जी हिकिड़ी सुञाणप आहे। थी सघे थो त इन्हनि मंझां कुझु शाइरनि जे हवाले सां तव्हांखे हैरत थिए त इहे बि मज़ाहिया शाइरी कंदा आहिनि, पर अॼु तव्हांखे ख़बर पवंदी त हू तव्हांजे चहिरनि ते मुर्कूं विखेरण जो हुनुर बि ॼाणनि था। मूंसां गॾु मुंहिंजी ख़ुशकिस्मती जो सिंध जा जेके शाइर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में सीनियर खां जूनियर ताईं मुख़्तलिफ़ टहनि सां तालुक़ु रखंदड़ शाइर मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां उन्हनि खे भलीकार हिते चवां ऐं उन सां गॾोगॾु तव्हां सां उन्हनि जो तारुफ़ु कराईंदो हलां। ऐं साॼे पासे खां मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुंहिंजी ख़ुशकिस्मती मुंहिंजे सीनियरनि मंझां, सिंध जे सीनियर शाइरनि, सिंध जे ख़ूबसूरत शाइरनि मंझां हिकिड़ो अहिड़ो अहम नालो जंहिंजे लहजे में रोहिड़ीअ जो हुगाव त असांखे मिले थो, पर उहा जेका तसव्वुफ़ वारी ख़ुशबू आहे उहा बि असांखे उन में पढ़ण जे लाइ मिले थी। सैयद नूर रिज़वी साहब असां गॾु मौजूदु आहिनि। महिरबानी साईं, सलामत हुजो, ख़ुशि हुजो, नवाज़िश क़ुर्ब अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी, पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर जी वॾी महिरबानी जो हिन ॻणतियुनि जे दौर में अहिड़ी ख़ूबसूरत महफ़िल सजाई वई आहे ऐं इहो विरसो, इहो हिसो जेको आहे इहो पाकिस्तान टेलीविज़न ॾे क्रेडिट वञे थो। अव्हांजी बि महिरबानी, उन्हनि जी बि महिरबानी, वॾी महिरबानी। असांजे लाड़ सां तालुक़ु रखंदड़ ख़ूबसूरत शाइर मोहम्मद बारण साहब असां गॾु मौजूदु। बारण साईं भलीकार था चऊं पिया, भले आयो, महिरबानी। कीअं आहियो, तबियतूं सिहतूं अल्लाह जा करम आहिनि, अव्हां जी दुआ। ठीकु आहियो? कीअं थो लॻे तव्हांखे अॼु हिन मुल्कुनि जे मांडराण में? ॾाढी ख़ुशी थी जॾहिं त हिन दौर में हर माण्हू ॻणतियुनि में घिरियो पियो आहे। बिल्कुलु। उते जेकॾहिं कुझु मज़ाहिया लफ़्ज़ ॿुधंदासीं, असीं बि खलंदासीं ऐं ॿिया बि ॿुधंदा खलंदा, मुंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो पाकिस्तान टेलीविज़न जो साराह जोॻो अमल आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। बारण साहब सां गॾु वेठा आहिनि असांजे सिंध जे सुहिणे शहर सांगड़ ऐं सांगड़ जी पसगिरदाईअ जे हवाले सां मखी जेको फ़क़ति ॿेलो न आहे पर मखी हिकिड़ो पूरो कल्चर आहे, पूरी तहज़ीब आहे मखी। ऐं असां जॾहिं शबनम गुल जो नॉवल पढ़ूं था मखीअ खां मोकिलाणी, त असांखे उन जी ख़ुशबू अचे थी, पर मखीअ जा माण्हू, उन जे आसपास जा माण्हू उहा साॻी ख़ुशबू, उहो सकाफ़ती हुगाह साण रखनि था। उतां सां तालुक़ु रखंदड़ असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान शाइर दोस्त जेको मज़ाह निगारी जे हवाले सां, मज़ाहिया शाइरी जे हवाले सां पंहिंजी सुञाणप बणाए चुको आहे। नसीम भलीकार तव्हांखे। महिरबानी साईं। मूं सम्झो त नसीम कंहिं औरत जो नालो आहे ऐं मूं इन करे तव्हांखे दावत ॾिनी। अच्छा, भुल में अची वई। जी बहरहाल जहिड़ो आहियां क़बूल करियो। हा त क़बूल, हाणे कोई ॿियो को ॿी का वाह कान्हे का, तंहिंजे करे तव्हांखे भलीकार था चऊं। मज़ाहिया मुशाइरो तंहिंजे करे नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असांजो ॾाढो प्यारो दोस्त आहे नसीम बलोच। कीअं थो लॻे तव्हांखे? सर, पहिरीं ॻाल्हि त PTV ते पहिरियों दफ़ो ई आयो आहियां ऐं पहिरियों दफ़ो अचण सां मूंखे जेको हिते महसूसु थिए पियो जहिड़ो उहो पंहिंजो पंहिंजो घर इहो न, पंहिंजे घर में वेठा आहियूं, पाण सभई पंहिंजा ई आहिनि, पंहिंजे घर में वेठा आहियूं। बिल्कुलु। ऐं उतां खां जेको आहे सो को उपराइप महसूसु कोन थी थिए। अलाह कंदो तव्हांखे ॿीहर टीहर बार बार अचो ऐं तव्हांखे उपराइप महसूसु कान थींदी। ऐं तव्हां मुल्कूं विखेरण आया हो त मुल्कनि जो पैगाम ई अहिड़ो आहे जो हुन में उपराइप महसूसु थियणु न घुरिजे। तव्हां सां गॾु असांजो जेको दोस्त मौजूदु आहे, उनजे नाले में सोज़ आहे पर आयो मुल्कूं विखेरण आहे, वाहिद सोज़ मलाह असां सां गॾु मौजूदु आहे। वाहिद साईं भलीकार था चऊं तव्हांखे। ॾाढी ख़ुशी थी जो हिन नफ़्सा नफ़्सी दौर में बि त तव्हां मुल्कूं विखेरियो था, माण्हुनि खे ॾेखारियो था TV प्रोग्राम में, ऐं असां सभिनी दोस्तनि खे ॿुधंदा था, खिलंदासीं, दोस्त बि खिलंदा। ॾाढी ख़ुशी थी साईं। मुल्कूं विखेरण लाइ तव्हांखे असां घुरायो आहे ऐं अलाह कंदो त तव्हांजो कलाम असां ॿुधंदासूं त उहो नमकीन कलाम ॿुधी सभिनी खे ख़ुशी बि थींदी ऐं उन्हनि जे चहिरनि ते मुस्कुराहटूं बि विखेरबियूं। नाज़रीन, हीअ जेका महफ़िल आहे उन में मुंहिंजे खाॿे पासे बि सिंध जा ख़ूबसूरत शाइर मौजूदु आहिनि ऐं उन पासे जॾहिं मां ॾिसां थो त ॿ शाइर, उन्हनि जो जेको हवालो आहे सो मज़ाही आहे, पर उन खां अॻु में असां सां गॾु मौजूदु आहे इक़बाल शाहीन साहब ऐं इक़बाल शाहीन साहब जो तालुक़ु जाती सां। भली करे आयो इक़बाल साईं, तव्हांखे भलीकार था चऊं पिया। कीअं आहियो, तबियतूं सिहतूं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। ठीकु ठाक।
तव्हां त जेको बि कलाम चओ था, संजीदा कलाम चओ, नातिया शाइरी करियो या पंहिंजो उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके पहलू आहिनि उन ते लिखो था। तव्हांजो माशाअल्लाह क़ादिरुल कलाम आहियो ऐं मज़ा बि तव्हांजो पढ़ी ॾाढो उन जो हिकिड़ो पंहिंजो लुत्फ़ अचे थो। माशाअल्लाह सो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम लॻा पिया आहिनि। माशाअल्लाह तव्हां ॾाढो हिकिड़ो सुहिणो गुलदस्तो सजायो आहे। बिल्कुलु। ऐं असांखे बि उन में हिकिड़े गुल जी हैसियत सां रखियोसीं। पाकिस्तान टेलीविज़न इंतिहाई मशहूरु आहियूं, ॿिया मां जा बि। हे खिल जेके आहे, भोग जेका आहे, सा असांजी ज़िंदगी जो हिसो हुजे ऐं माण्हुनि जे मुंहं ते मुर्को हुजनि त ॾाढो भलो थो लॻे। जेको ॿियो दोस्त मौजूदु आहे, शाइरी बुनियादी तौर ते हुनजी सुञाणप ऐं मज़ाहिया शाइरी हुनजी सुञाणप, जेतोणीकि हाणे अदाकारीअ जे हवाले सां बि हू पंहिंजो पाण बंजराए चुको आहे। न फ़क़ति मज़ाहिया अदाकारी बल्कि संजीदा अदाकारीअ में बि कॾहिं कॾहिं विलेन जे रूप में मां हुनखे ॾिसंदो आहियां त हैरत थींदी आहे त हिकिड़ो अहिड़ो दोस्त जंहिंखे जंहिंजी मज़ाहिया शाइरी ॿुधी वाक़ई उहो चहिरे ते मज़ा नज़र अचे थो। मीर सोबदार सईद ऐं तव्हां ॾिसो सदा मुरकणो जॾहिं मिलूं था त उहो मुरकनि था रहे। मीर साईं भलीकार था चऊं तव्हां। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी ऐं मां शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान टेलीविज़न कराची जो, जिन मूं दोस्तनि मूंखे घुराए, तव्हां मूंखे इज़त ॾिनी। उन में तव्हांखे इहा ख़बर आहे त इंसानी फितरत आहे, रोअंदो बि आहे त खिलंदो बि आहे। हाणे रुआइण वारा घणा आहिनि ऐं खिलाइण वारा थोरा। बिल्कुलु सही। ऐं इहो अलाह जो शुक्र आहे जो असांखे खिलाइण वारनि मां हा। तव्हां मूंखे पंहिंजो हिकिड़ो चौसठो बि यादि ॾियारे छॾियो। कहिड़ो? महांगाई जो केॾो न झोलो लॻे थो, माण्हू बि माण्हूअ खे भोलो लॻे थो। महांगाई जो केॾो न झोलो लॻे थो, माण्हू बि माण्हूअ खे भोलो लॻे थो। जंगूं थियूं ॾकनि मुंहिंजूं शॉपिंग कंदे, सुथण मुंहिंजी मूंखे बि चोलो लॻे। पाकिस्तान टेलीविज़न जो तमामु सुहिणो प्रोग्राम आहे, जंहिंखे यकीन पुछो जॾहिं मूंखे पंहिंजे प्रोड्यूसर साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिबु घुरायो, मूंखे फ़ोन कयो, मूंखे एॾी ख़ुशी थी जंहिंजी हद न आहे। त चवां थो हीअ इदारा असांजे लाइ आहिनि ऐं इन्हनि इदारनि खे अलाह वधाए। तव्हां गुरबत जी ॻाल्हि कई ऐं गुरबत ख़ुशियुनि जी न हुजे, रब सभिनी खे ख़ुशियुनि जे हवाले सां शाहूकार रखे ऐं इहा असांजी दुआ आहे। मीर सोबदार सईद सां बिल्कुलु भरिसां उन जे जेको असां सां दोस्त बिराजमान आहे उनजो बि जेको तारुफ़ आहे सो मज़ाहिया शाइरी उनजो ख़ासि तारुफ़ आहे। जेतोणीकि उन मकाला बि लिखिया आहिनि, नसर नवीस बि आहे, संजीदा शाइरी बि उन कई आहे। पर असांजे दादूअ जी महक सां, उस्ताद बुखारी जे शहर जी महक सां सजायल सिंगारियल असांजो हीउ दोस्त जॾहिं मिलंदो आहे त उन सां उहो जॾहिं भाकुर पाइबो आहे त उन में उहे मुर्कूं शामिलु हूंदियूं आहिनि जंहिंमें यकीननि हिन जे मज़ाहिया शाइरी जो बि कॉन्ट्रीब्यूशन आहे। रजब आज़ाद सोलंकी असां सां गॾु मौजूदु आहे। रजब तव्हांखे भलीकार था चऊं, तबियत सिहत कीअं आहे? उस्ताद बुखारी जो शहर कीअं आहे? उस्ताद बुखारी जो शहर जेको आहे सो फर्स्ट क्लास लॻो पियो आहे, पर जहिड़ो सभिनी शहरनि जो हाल आहे ओड़ो ई आहे। तव्हां त वसायो वेठा आहियो न पंहिंजो? हा, असां बसि पंहिंजो ॿारियो वेठा आहियूं मशल जेका आहे। न सुठी ॻाल्हि आहे त इहा दूं ई दुखायल बिल्कुलु दूं ई दुखाए वेठा ऐं मज़ाहिया शाइरी बि हले थी तव्हांजी। रजब खां असां कचहरीअ में ज़रूरु पुछंदासीं, उनजे किताबनि जा नाला ई ॾाढा मज़ेदार आहिनि, माना किताब जो नालो पढ़ी बि तव्हांखे मुर्क अची वेंदी। सो दोस्तनि जी जेकॾहिं इजाज़त हुजे त मेज़बान जी हैसियत सां इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त उहो चवंदा आहिनि न त ॿियनि खे रीस ॾियारण जे लाइ मेज़बान खे हमेशह दस्तरख़्वान ते बि अॻिराई करणु घुरिजे, पहिरियों गिरह उन खे खणणु घुरिजे। त जेकॾहिं नूर साईं इजाज़त हुजे त उन खां पोइ वरी सभिनी खां पाण ॿुधंदासूं। मूं अर्ज़ु कयो त छोकिरियुनि जो भर में जो कॉलेज आहे, छोकिरियुनि जो भर में जो कॉलेज आहे, छोकिरियुनि जो भर में जो कॉलेज आहे, मूं कयो तंहिंजे करे पैकेज आहे। छोकिरियुनि जो भर में जो कॉलेज आहे, मूं कयो तंहिंजे करे पैकेज आहे। इश्क जो इज़हार हुन सां कीअं करियां, फोन हुन जी हर घड़ी इंगेज आहे। इश्क जो इज़हार हुन सां कीअं करियां, फोन हुन जी हर घड़ी इंगेज आहे। ऐं मां विज़िट उनखे थो रोज़ानो करियां, मां विज़िट उनखे थो रोज़ानो करियां जेको हुनजो फेसबुक ते पेज आहे। मां विज़िट उनखे थो रोज़ानो करे छा करियां, जेको हुनजो फेसबुक ते पेज आहे, जंहिंखे पढ़ंदे आउं गदगद थो थियां, जंहिंखे पढ़ंदे आउं गदगद थो थियां, मूंखे हुन अहिड़ो कयो मैसेज, जंहिंखे पढ़ंदे आउं गदगद थो थियां, मूंखे हुन अहिड़ो कयो मैसेज आहे। फोन ते आवाज़ अलहड़ नार जो, अलहड़ नार जो, जान ॾिठमि साम्हूं
त ओरे जा फोन ते आवाज़ अल्हड़ नार जो जान ॾिठमि साम्हूं त ओरे जा ऐं वाछ गोदो थी जो एयरपोर्ट ते वाछ गोदो थी जो एयरपोर्ट ते रहिजी वियो लाहौर में बेगे जा वाछ गोदो थी पाण ते ॾिसो न त वाछ गोदो थी जो एयरपोर्ट ते रहिजी वियो लाहौर में बेगे जा ऐं ध्यान सां घूरे थो हर का ज़ाइफ़ां ध्यान सां घूरे थो हर का ज़ाइफ़ां इश्क जी तोड़े न हुन जी एज ध्यान सां घूरे थो हर का ज़ाइफ़ां इश्क जी तोड़े न हुन जी एज ऐं मां पिड़ीअ हुन साण वेंदुसि साहिबो मां पिड़ीअ हुन साण वेंदुसि साहिबो खेस बकरनि जी वॾी नॉलेज मां पिड़ीअ हुन साण वेंदुसि साहिबो हुनखे बकरनि जी वॾी नॉलेज आहे ऐं दिलि जे कमरे में करे मूं स्प्रे कमरे में करे मूं स्प्रे अॼु सजाई तुंहिंजे ख़ातिर मोहबती मज़दूर यासिर यार वटि जित पिरीअ जी मुर्क डेली वेजा मोहबती मज़दूर यासिर यार वटि जित पिरीअ जी मुर्क डेली वेजा ऐं छोकिरियुनि जो भर में जो कॉलेज आहे मूं कयो तंहिंजे करे हिकिड़ो सेज सिंधी हो बाक़ी इन्हनि ॻाल्हियुनि में का ॻाल्हि जेकॾहिं कंहिंखे दिलि सां लॻे त उन लाइ कंपनी जी का बि ज़िमेदारी थोरो लिखियो घणो सम्झी नसीम थोरो जेको उबाण को थियो थोरो महसूस करे पियो कुझु हा सो वाहिद सोज़मला साहब छा था ॿुधायो असांखे असां चाहियूं था त मुर्कऊं जिते लिफ्ट न आहे उते दिलि लॻाए जिते लिफ्ट न आहे जिते लिफ्ट न आहे उते दिलि लॻाए जिते लिफ्ट न आहे उते दिलि लॻाए असां इश्क जो आहे छॾियो न मतिलबु सुठी लिखियमि इश्क इज़हार जो ख़त चरीअ खे लिखियमि इश्क इज़हार जो ख़त चरीअ खे उहो मुड़ुस खे हुन छॾियो ख़त पढ़ाए लिखियमि इश्क इज़हार जो ख़त चरीअ खे उहो मुड़ुस खे हुन छॾियो ख़त पढ़ाए भॻा ॾंद ॾाठूं थिया वार चांदी जी भॻा ॾंद ॾाठूं थिया वार चांदी तॾहिं कंध हर को वियो आहे कढाए नथी दिलबरीअ में ॻरे दाल कंहिंजी नथी दिलबरीअ में ॻरे दाल कंहिंजी छॾिया हुस्न सरकार टोटा चबाए कॾहिं इश्क मां फिश्क थींदो बि आहे 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 छॾे आशिकनि खे थो चुबरो बनाए कॾहिं इश्क मां फिश्क थींदो बि आहे छॾे आशिकनि खे थो चुबरो बनाए पढ़ियल सोज़ पाणी सनम कोन पीतो पढ़ियल अच्छा जेको पढ़ाए था इंतज़ाम तव्हां पूरो कयो मौलवी साहब वटि विया जी पाणी पढ़ाइजी पर कोन पढ़ियल सोज़ पाणी सनम कोन पीतो बदम बाह में पोइ यार सॻा वटाए पंहिंजी बाह में जिते लिफ्ट न आहे उते दिलि लॻाए असां इश्क जो आहे छॾियो नक वधाए सुठो पर इहो हाणे मूंखे ख़बर पई त तव्हांजे नाले सां सोज़ छो आहे सोज़ कीअं आयो आहे नाज़रीन नसीम बलोच असांजो ॾाढो ख़ूबसूरत मज़ाहिया शाइर आहे पर नसीम खे कलाम पढ़ण जी दावत ॾियण खां पहिरीं मां सॼी संगत सां हिकिड़ो वाक़ियो थो वंड करणु चाहियां हिकु मच कचहरीअ में सांगड़ में उन मच कचहरी दौरान मूं नसीम खे चयो त यार नसीम मां तव्हांखे हिकिड़ी मिसराए तरह थो ॾियां मज़ाहिया गज़ल जे लाइ ऐं उहा मिसराए तरह तव्हां मूंखे उमेदु आहे तव्हां हुते ॾाढो सुठो मज़ाहिया गज़ल लिखी सघो ऐं उहो शायदि उहो मिसराए तरह जेको आहे सो उन वक़्तु थियो हिकिड़ो नज़ूल त मूं हुनखे चयो त इन ते गज़ल लिखो त टिकण में टुंग थी पवंदी
अच्छा अगर मूंखे विसारियो तो अच्छा टिकण में टुंग थी टिकण में टुंग थी पवंदी अगर मूंखे विसारियो तो माने धमकी त हुन ते गज़ल त लिखियो उहो त तमामु भरपूर लिखियईं पर जेको उन सां गिरह लॻायईं न उन मिसरे तरह सां उहा कमाल हुई साईं। अच्छा वाह उहा कमाल हुई। थी वञे हा उहा इहा हुई त उहा मां नसीम में गुज़ारिश कंदुसि अक्सर हुनखे पंहिंजो कलाम यादि हूंदा जे उहो गज़ल यादि अथसि त भले ॿुधाए अॻिते हली असांखे पर उहो मां उहा गिरह तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। हिन चयो त मिसरा उला छा थो ॾे पियो त मुतरका यादि जा मुंहिंजीअ अचे अधरात जो लॻंदई मुतरका यादि जा मुंहिंजी अचे अधरात जो लॻंदई टिकण में टुंग थी पवंदी अगर मूंखे विसारियो तो मुतरका ना वाह अगर मूंखे विसारियो तो माना हथोड़ा ग्रुप जी ट्रेनिंग वरतल पर निभात तार न मिसरा सानी सां जो कमाल जी गिरह कमाल ॾाढो सो इहो आहे असांजो नसीम बलोच ख़ूबसूरत शाइर मां सम्झां थो त हुनजो इहो तारीफ़ काफ़ी आहे ऐं नसीम खे हाणे त ख़ैर इंटरनेट जो दौर आहे हर कंहिं ॾिठो हूंदो पर मूंखे उहो यादि थो पए पियो त नसीम खरल ते जॾहिं नसीम खरल जे हवाले सां ग़लति फहमी थी हुई अब्दुल कादिर जुणेजा साहिब खे ख़ातून आहे ऐं बज़्म रूह रिहाण में जॾहिं हुन पहिरियों दफ़ो हुनखे ॾिठो त हुनजो अब्दुल कादिर जुणेजा साहिबु ॾाढो सुहिणो ख़ाको चिटियो आहे त उहो जॾहिं पहिरियों दफ़ो मूं हुनखे ॾिठो स्टेज ते ईंदे त मुंहिंजे ख़्वाबनि जो जेको ताजमहल आहे उहो उन नसीम जे वज़नदार जिस्म जे हेठां उम्मीद त नसीम तव्हां कंहिंखे अहिड़ो धोखो कोन ॾिनो हूंदो। न ईअं कोन्हे हिकिड़ो अमर आयो शादी करणु मूंसां पेन पालिंग में ख़त लिखंदासीं जॾहिं त उन में हू आयो कलमी दोस्तीअ में हा कलमी दोस्ती में भाई सम्झी आयो ऐं वरी न मोटियो मोटियो त ज़िंदा है न साईं हा न ज़िंदा मोटियो वरी मूं वटि वापसि अता ते कुझु वाह साईं बिस्मिल्लाह अज़दवा जी ज़िंदगी मां थो गुज़ारिया शान सां 100 तरीक़ा मूं लधा वास्ते वाह यार ॻोल्हे अध बसर जी ॻंढ थो साम्हूं रखां यार ॻोल्हे अध बसर जी ॻंढ थो साम्हूं रखां लुड़क पंहिंजा लोक सारे खां लिकाइण वाह 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 सॼो कमु बसरनि जो आहे माना बसर जो कमु आहे वाह 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 सुठो सुठो महबूब जे अचण सां हिकु ॿियो चओ सुठो आहे जी जी महबूब जे अचण सां महफ़िल मची वई महबूब जे अचण सां महफ़िल मची वई पर गैर गॾु हुयुसि पोइ गैरत अची वई गैर गॾु गैर गॾु हुयुसि पोइ गैरत अची वई मूं गैर ते उलर कई मूंखे खणी दसियऊं पटको लथो शुक्र त इज़त बची वई इज़त बची वई वाह 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 शुक्र पटको लथो शुक्र आहे इज़त बची वई आखिरी बस वरी पढ़ो वरी पढ़ो महबूब जे अचण सां महफ़िल मची वई पर गैर गॾु हुयुसि पोइ गैरत अची वई मूं गैर ते उलर कई मूंखे खणी दसियऊं पटको लथो शुक्र त इज़त बची वई वाह 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 सही है मोहब्बत दसियऊं कमाल जो मल पिया के न जा माना पक्का मल पहलवान दा फॉलो पियो कमाल वाह 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 ख्वाहिश आहे मुद्दतन खां ही रही ख्वाहिश आहे मुद्दतन खां ही रही हिकु ॿियो चओ सुठो आहे ख्वाहिश आहे मुद्दतन खां ही रही प्यार पंहिंजो जे पिरीं एल्फी थी वञे प्यार पंहिंजो जे एल्फी थी वञे ख्वाहिश आहे मुद्दतन खां ही रही प्यार पंहिंजो जे पिरीं एल्फी थी वञे हिन जदीद दौर जो को वठूं फ़ाइदो हिन जदीद दौर जो को वठूं फ़ाइदो सालन खां पोइ आई सेल्फी थी वञे वाह 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 सही वाह जबरदस्त ॾाढो जबरदस्त वाह सही वाह मज़ा मॉडर्न अंदाज़ ऐं खूबसूरत न पैसो हो न ॾोकड़ हो करायुमि कार उधर ते न पैसो हो न ॾोकड़ हो करायुमि कार उधर ते शुक्र आहे मां बि पहुची वियुसि पिरीअ जे पार उधर ते सुठो 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 न पैसो हो न ॾोकड़ हो करायुमि कार उधर ते शुक्र आहे मां बि पहुची वियुसि पिरीअ जे पार उधर ते न धंधो आहे न धाड़ी आहे न को आहे हुनर हथ जो न धंधो आहे न धंधो आहे हुनर हथ जो
खणी पियो हाणे रिझायां पाड़े जा ॿार उधर ते वाह वाह खणी हाणे पाड़े तो जा रिझायां, ॿार। पाड़े जा ॿार उधर ते, वाह, वाह। पाड़े जा ॿार उधर ते यासर ताईं अर्ज़ु कयो अथमि त बिस्मिल्लाह। फुटियूं लहंदियूं त साबुण तेल सोने खे वठी ॾींदुसि हा, फुटियूं लहंदियूं त साबुण फुटियूं तेल लहंदियूं त सोने साबुण सोने खे तेल वठी सोने ॾींदुसि। खे वठी ॾींदुसि माशाल्लाह। पर आहे पुट खे शाबस आहे करे पियो प्यारो उधर वाह 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 पराए पुट खे पराए शाबाश पुट खे आहे। शाबाश आहे। करे पियो करे प्यार पियो उधर प्यार ते, उधर ते नालो नसीम आहे इन जे करे त फुटियूं लहंदियूं त साबुण तेल सोने खे वठी ॾींदुसि पर आहे पुट खे शाबास आहे करे पियो प्यार ओधर ते ऐं मग़ज़ ईअं पियो फिरे जीअं फिरे थी भत में ॾोई अच्छा, मग़ज़ मग़ज़ ईअं मग़ज़ फिरे, ईअं पियो जीअं फिरे फिरे थी जीअं भत में ॾोई। भत में ॾोई नथो ॾे शहर में कोई नसवार ओधर ते शहर में नथो कोई, कोई मूंखे शहर में नस्वार ॾे, ओधर मूंखे ते। नस्वार नथो ओधर ॾे ते। शहर में कोई मूंखे मूंखे नसवार नस्वार ओधर ओधर ते ते। ऐं खयो हम बूट मस्जिद मां ऐं चोलो आहे चोरीअ जो खयों हम बूट मस्जिद मां खयो हम बूट मस्जिद मां ऐं ऐं चोलो चोलो आहे आहे चोरीअ चोरीअ जो। जो सिबाए सिर्फ़ पाती थम या शलवार ओधर वाह वाह वाह, वाह, वाह 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 खयो सही हम बूट मस्जिद मां ऐं चोलो आहे चोरीअ जो सिबाए सिर्फ़ पाती थम या शलवार शलवार ओधर ओधर ते ते, वाह। ऐं वञे नसीम वेचारो त कंहिंजे घर वञे आख़िर वञे नसीम वञे वेचारो नसीम वेचारो त कंहिंजे घर वञे आख़िर आख़िर। कयो आहे साहुरनि शादी खां ठुप इनकार इनकार ओधर ते, हा, वाह वाह ॿार ओधर ते, वाह, वाह नसीम सही साईं। वाह असां वटि रजब आज़ाद मौजूदु आहे। रजब अक्सर नालो रजब रखियो वेंदो आहे हुनजो जेको रजब में पैदा थियो। जी जी तव्हां बि रजब में पैदा थिया हा। तव्हांजे किताबनि जा नाला ॾाढा दिलचस्प नाज़रीन सां शेयर त करियो तव्हांजे जेके मज़ाहिया शाइरी किताब। मुंहिंजा जेके मज़ाहिया शाइरी जा किताब आहिनि पहिरियों किताब आहे 1998 में रामबूटा जे नाले सां रामबूटा, अच्छा, रामबूटा ॿियो वरी 99 में ई ॿिए साल किताब आहे उन नालो धमचर अच्छा, ऐं वरी इन धमचर ते हिकिड़ी ॻाल्हि त हिकिड़ो बिरोही साहब आहे नूर ख़ान नवाब कोइटा जो उहो बि जेको आहे थोरो तंज़ो मज़ा लिखंदो लिखंदो आहे आहे, अच्छा, ऐं हूअं बेसिकली स्कॉलर आहे अच्छा उन जो किताब उन ॾाढे ब्राहिवी ज़ुबान में शाइरी जो शायदि आहे उनजो नालो बि आहे धमचर धमचर, अच्छा, तो मां पुछियोमांसि मुंहिंजे किताब जो नालो आहे 99 में छपियो आहे इन माना छा आहे चई त इन जी माना जेका आहे शोर शराबो हला गुला इहा ई माना साॻी साॻी आहे आहे। जेका तव्हां रखियो आहे तव्हांजे किताब में सही उनजे करे इहो ई थी थो वञे हिकिड़ो धमचर, इत्तेफ़ाक़। रामबूटा। वाह उहो मूंखे नसीम तव्हांजी ॻाल्हि ते यादि आयो रजब जे कलाम ॿुधण खां पहिरीं तव्हां जॾहिं गज़ल पे पढ़ियो त तव्हांजे किताब जो टाइटल थी सघे थो प्यार ओधर ते। प्यार ओधर ते, हा, सुठो टाइटल थींदो, सुठी तजवीज़ ॿियो आहे। किताब ईंदो आहे न सर हा उन्हीअ में प्यार ओधर ते बि थी सघे थो ऐं मुंहिंजे किताब जो एक्चुअल टाइटल आहे उहा आहे मुल्क महांगी न थिए मुल्क महांगी न थिए। हा उहो त अची चुको आहे ऐं नओं जेको अचे पियो उहो अचे पियो ससूं सभई सोन ससूं सभई सोन। जी सर अच्छा वाह, 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 हा सुठो न पर उनखां प्यार पोइ ओधर ते सुठो, उनखां पोइ बि त ईंदा न किताब त हा, कंहिं प्यार कंहिं उधर किताब प्यार उधर ते ईंदो सुठो, गिरफ़्तार कंहिं उधर किताब थी सघे थो मां कॉपीराइट्स जा तव्हांखे चार्जिस कोन लॻाईंदुसि तव्हां सुठो मतिलबु रजब जेको हाणे किताब अचे उहो प्यार रोकड़ ते न मुंहिंजो ईंदड़ किताब ईंदो सत सुरियूं सत सुरियूं। वाह 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 माशाल्लाह। साईं इरशाद किथ चवां थो सूंहं में सरवाण थो लॻे वाह, नसीम चवां साईं थो चवां थो। किथ चवां थो सूंहं में सरवाण थो लॻे यार मुंहिंजो कोयले जी खाण थो लॻे किथ चवां थो सूंहं में सरवाण थो लॻे यार मुंहिंजो कोयले जी खाण थो लॻे दिलि लॻी आज़ाद उन सां जाग में छिरकां पियो निंड में बि पियो डिॼां ॼण साण थो लॻे दिलि लॻी आज़ाद उन सां चाग में छिरकां पियो निंड में बि पियो डिॼां ॼण साण थो लॻे सुञाई में बि काटन जो त पातल वेस हूंदो आहे सुञाईअ में बि कॉटन जो सुञाई में बि काटन जो त पातल वेस हूंदो आहे मुछुनि तोड़े अछनि वारनि में लातल केस हूंदो आहे मीर माफ़ कजां मूंखे बातो खे कोन वाह वाह हा, सुठो सुठो। सुञाई में बि काटन जो त पातल वेस हूंदो आहे मुछुनि तोड़े अछनि वारनि खे लातल केस हूंदो आहे रुगो घिर घिर ऐं खिर खिर जा अचनि आवाज़ था तो मां रुगो घिर घिर ऐं खिर खिर जा अचनि आवाज़ था तो मां भला छो वसल बेले में तोखे ई लेस हूंदो आहे वाह, रजब, वाह। घिर घिर ऐं खिर खिर जा अचनि आवाज़ था तो मां भला छो वसल बेले में ई तोखे लेस हूंदो आहे वाह, वाह सुठो नज़रुनि मिलण सां मुंहिंजे मन में लही वई नज़रुनि मिलण सां मुंहिंजे मन में लही वई। नज़रुनि मिलण सां मुंहिंजे मन में लही वई ॿिनि टिनि ॾींहंनि में मूं सां बिल्कुलु ठही नज़रुनि मिलण सां मुंहिंजे मन में लही वई ॿिनि टिनि ॾींहंनि में मूं सां बिल्कुलु ठही वई
रेशम हा ज़ुल्फ़ हुन जा मूं हथ जो फेरियो हा। विग हुन जी यारो मुंहिंजे हथ में अची वियो। वाह रेशम हा ज़ुल्फ़ हुन जा मूं हथ जो फेरियो विग हुन जी यारो मुंहिंजे मुंहिंजे हथ में अची वई वाह वाह सुञाई में बि सुहिणनि जे त संगत जी ज़रूरत आहे वतूं ठूठियूं कुल्हा हणंदा जो चाहत जी ज़रूरत आहे वाह 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 सुञाई में बि सुहिणनि जे त संगत जी ज़रूरत आहे वतूं ठूठियूं कुल्हा हणंदा जो चाहत जी ज़रूरत आहे पुछुम तूं वसल वेले में करी मेकअप भला छो थी पुछुम तूं वसल वेले में करी मेकअप भला करी छो थी? मेकअप भला छो थी चई मुर्की मिलण लाइ कुझु त रंगत जी ज़रूरत आहे कुझु रंगत जी मिलण लाइ कुझु रंगत जी ज़रूरत आहे वाह 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 राति हुन हो प्यार मां मुर्की ॾिठो रात प्यार मां मुर्की राति हो हुन प्यार मां मुर्की ॾिठो मोनालीज़ा वांगुरु मूरत लॻी मोनालीज़ा वांगुरु मूरत लॻी राति हुन हो प्यार मां मुर्की ॾिठो मोनालीज़ा वांगुरु मूरत लॻी वाह सुबुह जो मेकअप लहण खां पोइ हू बहु जिनड़ी संदी सूरत हिकिड़ो गज़ल मुंहिंजे ख़्याल में हाँ बिल्कुल 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 मूंसां मिले थो सोणो बीमार जे नमूने मूंसां मिले थो नटाए खफकार जे नमूने अच्छा माथो वञा नटाए खफकार जे नमूने मूंसां मिले थो सभिनी अखियूं सोणो विछायूं सरकार जे नमूने बीमार जे नमूने वाह वेझो वञा नटाए खफकार जे नमूने घर जा समूरा नौकर बाबस कढी छॾिया आहिनि वाह वाह घर जा समूरा नौकर बाबस कढी छॾिया आहिनि मूंखे वहाए थो हू खरकार जे सरकार जे नमूने नमूने। वाह वाह हिन हुनखे दीद आछे मूंखे ॾिसी लवाए हिन हुनखे हुनखे दीद आछे मूंखे ॾिसी लवाए ॾिसी लवाए वाह कंदो एक्टिंग अजब आहे फनकार जे नमूने वाह वाह हिन हुनखे दीद आछे इहो हथ भला हेॾे छो था खणो एक्टर एक्टर है ना वाह 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 इहो हुस्न इत्तफ़ाक़ अब जो मीर ख़ोफ़दार फनकार भरसां आहे वाह वाह मां छा कयां बिस्मिल्लाह वरी पाणी ॼाणी बेसां वरी पढ़ो इहो शेर वरी पढ़ो माशाअल्लाह हिन हुनखे दीद आछे वाह वेझो वञा लमाए कंदो एक्टिंग अजब आहे फनकार जे नमूने वाह काटिन जो वेस पाए मेकअप करे घणो हू अच्छा कॉटन जो वेस पाए कॉटन जो वेस पाए मेकअप करे घणो हू लोॾे या बांह हलंदो कंधार जे काटिन जो वेस पाए मेकअप करे घणो हू लोॾे या बांह हलंदो कंधार जे नमूने खिल में न कोई जग में सानी थो पंहिंजो सम्झे वाह वाह खिल में न कोई खिल में न कोई जग में थो सानी पंहिंजो सम्झे हा टहक हुन जा आहिनि हिणकार जे वाह भाई खिल में न कोई जग में सानी थो पंहिंजो सम्झे वाह वाह हा टहक हुन जा आहिनि हिणकार हिणकार जे नमूने आज़ाद कौल हुन जा इकरार सभई कूड़ा आज़ाद कौल हुन जा कौल हुन जा इकरार सभई कूड़ा सियासत में आहे लॻंदो सरकार जे आज़ाद कौल हुन जा इकरार सभई कूड़ा सियासत में आहे लॻंदो सरकार जे नमूने मूंसां मिले थो सोणो बीमार जे नमूने वेझो वञा नटाए खफकार वाह वाह रजब वाह तव्हांजे बहाने असांखे बि इहे मुर्कूं अता थियनि थियूं ऐं असांखे खिलण जो मौक़ो मिले थो मोहम्मद बारण साहब खे गुज़ारिश कंदासूं त कुझु असांखे ॿुधाए हिकिड़ो रफ़ीक यार खणी डायरी वियो हिकिड़ो रफ़ीक यार खणी डायरी इहो वियो आज़ार सभिनी सां अथव रुॻो तव्हां सां कोन्हे। हिकिड़ो रफ़ीक यार खणी डायरी वियो चोरी करे तमामु संदम शायरी वायू थियूं बताल ॿुधी पंहिंजो गीत हिकु अटकाए नेक नाम करे माहिरी वियो अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं अव्हांखे शक अजायो आहे अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं लिखी सनफ़ूं सघूं था सभु बहर में पर अव्हांखे शक अजायो आहे वॾनि माण्हुनि सां गॾु फोटा कढाइण शान सम्झूं था वॾनि माण्हुनि सां गॾु फोटा कढाइण शान सम्झूं था उथण वीहण मथे तबिके सां पंहिंजो मान सम्झूं था वॾनि माण्हुनि सां गॾु फोटा कढाइण शान सम्झूं था उथण वीहण मथे तबिके सां पंहिंजो मान सम्झूं था हुजे जंहिं वटि घणी दौलत उहो इंसान सम्झूं था चङनि ख़ाशनि जे पेरनि खां कढी वठंदा अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा असांखे दोस्तो यारो
अव्हां ॼातो किथे आहे? किथे आहे? वाह वाह वाह। असांखे दोस्तो यारो अव्हां ॼातो किथे आहे? कॾहिं भुलिजी बि कंहिं पर को पलय पातो किथे आहे? असांजे हाल माज़ीअ जो खुलियो खातो किथे आहे? असां सां को पवे अटकी मचाईंदा फॾा अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं। करे पट सट गज़ल लिखियो वठूं बेहाल खां इस्लाह। अलू अरडे वलूअ वोड़े गने गोपाल खां इस्लाह। सुठो शाइर न मिलियो को त राणी ज़ाल ॾेई ॾोकड़ सोगारायूं न कंहिं पर जिंद छॾा आहियूं। अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं। पराए गीत गाने में था पंहिंजो नालो अटकायूं। चङो हर शहर मोचारो ॾिसी हिकदमि सो सिरकायूं। असीं चोरी करे हरगिज़ न शर्मायूं न पछतायूं। जिते महफ़िल मचे उन हंधि लाहींदा लॾा आहियूं। अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं। फिकाई पाण खे नाहे हया छाजो शर्म कहिड़ो? फिकाई पाण खे नाहे हया छाजो शर्म कहिड़ो? असांखे नक लूसण जो मलामत या मरम कहिड़ो? फिकाई पाण खे नाहे हया छाजो शर्म कहिड़ो? असांखे नक लूसण जो मलामत या मरम कहिड़ो? घणी शोहरत जी लालच में न ॼातोसीं धर्म कहिड़ो? वॾे कंहिं तार पाणीअ में न छो ॿारण ॿुॾा आहियूं। अव्हांखे शक अजायो आहे असीं शाइर वॾा आहियूं। लिखी सनफूं सघूं था सभु बहर में पर जजरा। वाह वाह मोहम्मद बारण साहब, तव्हां वाकई बारण बारियो ऐं वाह जो बारण बारियो। हा त असां हलूं था मीर सोबदार सईद ॾांहुं बिना कंहिं तमहीद जे ऐं वधीक नाज़रीन ॼाणनि ऐं मीर सोबदार सईद ॼाणे। चौसठार यारो मुंहिंजी टिकण खुसी वई आहे। यारो मुंहिंजी टिकण खुसी वई आहे। तव्हां ॾिसो खुसी वई आहे। यारो मुंहिंजी टिकण खुसी वई आहे। घणो ई ढकियुमि हूअ लिकी ॾिसी वई आहे। रुश्वत जे पैसनि मां ठारायमि जेके कपिड़ा कमीस साबित आहे सुथण सुसी वई। ॿियो 64 अर्ज़ा चाहे आहे चाह कोन्हे को। चाहे आहे चाह कोन्हे को झेड़ो आहे ठाह कोन्हे को। चाहे आहे चाह कोन्हे को झेड़ो आहे ठाह कोन्हे को। ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं। ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं। जीअरो आहियां साह कोन्हे। ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं। जीअरो आहियां साह कोन्हे को। ॿियो 64 आहे सोणनि मुंहुं मटियो त छितो थी बसि। यासिर साहिब ही तव्हां गौर ख़ैर ऐं सॼी संगत जेका वेठी आहे गौर सां। सोणनि मुंहुं मटियो त छितो थी बसि। मथो व्याजिन चटियो त छितो थी बसि। सोणनि मुंहुं मटियो त छितो थी पयुसि। मथो व्याजिन चटियो त छितो थी पयुसि। तुंहिंजी सालगिरह जो मुंहिंजी मिठी। तुंहिंजी सालगिरह जो मुंहिंजी मिठी। केक चमचन कटियो त छितो थी सोणनि मुंहुं मटियो त छितो थी पयुसि। मथो व्याजिन चटियो त छितो थी पयुसि। तुंहिंजी सालगिरह जो मुंहिंजी मिठी। केक चमचन कटियो त छितो थी पयुसि। साईं ही मुंहिंजो पेट आहे पाणी जी सांदारी नाहे। ही मुंहिंजो पेट आहे पाणीअ जी सांदारी नाहे। रुश्वत ते वधियो आहे का बीमारी नाहे। ही मुंहिंजो पेट आहे पाणीअ जी सांदारी नाहे। रुश्वत ते वधियो आहे का बीमारी नाहे। सोहणनि जे पुछो तिन सां बि पुॼी पवंदासीं। सोहणा पुछंदा न पेट छो वधियो थी। सोहणा पुछंदा त पेट छो वधियो थी। सोहणनि जे पुछो तिन सां बि पुॼी पवंदासीं। ॻाल्हि प्राइवेट आहे सरकारी न आहे। सोहणनि जे पुछो तिन सां बि पुॼी पवंदासीं। ॻाल्हि प्राइवेट आहे सरकारी न आहे।
खिलण मनवा साईं मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे अचां कीअं अव्हां ॾे जो भाड़ो खुटल आहे उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए पर छा कयां हीअ टिकण बि खुथल आहे उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए पर छा कयां हीअ टिकण बि खुथल आहे उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए पर छा कयां हीअ टिकण बि खुथल आहे करायमि जॾहिं तौर पंहिंजे जिस्म जी चयो अॻे खां 10 किलो घटियल आहे करायमि जॾहिं तौर पंहिंजे जिस्म जी चयाऊं अॻे खां 10 किलो घटियल आहे मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे आदमशुमारी चरियनि जी जॾहिं थी सियाणनि जी त आदमशुमारी चरियनि जी जॾहिं थी चयो लिस्ट में तुंहिंजो नालो लिखियल आहे आदमशुमारी चरियनि जी जॾहिं थी चयो लिस्ट में तुंहिंजो नालो लिखियल आहे अॼु खार मां घर जो कूलर भॻो अथमि अॼु खार मां घर जो कूलर भॻो अथमि इहो कारनामो बि मुंहिंजो कयल आहे अॼु खार मां घर जो कूलर भॻो अथमि इहो कारनामो बि मुंहिंजो कयल आहे मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे बेगम जे अॻियां मां ईअं बीठो आहियां ॿुधण जहिड़ी सिट आहे सभिनी खे दोस्तनि खे गुज़ारे बेगम जे अॻियां मां ईअं बीठो आहियां ॼण कुर्बानी जो बकरो किले सां ॿधल बेगम जे अॻियां मां ईअं बीठो आहियां ॼण कुर्बानी जो बकरो किले सां ॿधल आहे मुबारक सभिनि खे नए साल जी यार मुबारक सभिनि खे नए साल जी यार असां आशिकनि जो त सिज ई लथल मुबारक सभिनि खे नए साल जी यार असां आशिकनि जो त सिज ई लथल मुबारक सभिनि खे नए साल जी यार मुबारक सभिनि खे नए साल जी यार असां आशिकनि जो त सिज ई लथल मज़ो अचे ऐं नूर साईं जेके फेस एक्सप्रेशन्स आहिनि न पंहिंजो मीर साहिब जा उहे उन शेर जो मज़ो बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजे फनकारीअ जो पूरो पूरो फ़ाइदो वरितो मीर साहिब ऐं लफ़्ज़नि खे बाक़ाइदे जिस्म अता करे छॾियो ज़बरदस्त महसूस थियासीं ॾाढो दिलि जे मरीज़नि लाइ या नफ़्सियाती मरीज़नि लाइ बुर्क हिकिड़ी अहम दवा आहे डॉक्टर त हुननि खे इहा दवा ॾींदा हो त चुप करे वेही रहंदा ऐं हो खाईंदा उहा दवा हुनखे खिलाईंदी न पर खिलण सां हर उज़बो रग रग अॻिते वधी सघे लाफ्टर थेरेपी हले थी ऐं इहा हुजणु लाज़मी आहे ऐं यकीन पुछो असांजा इदारा जेके ही मज़ाहिया या जेके बि फनकार दिलनि खे ख़ुशि कनि था इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो पाण मरी ॿियनि खे जीआरनि था या पाण खे घटि चई ॿियनि खे वधाइनि था ऐं उहे उन्हनि खे अॻिते अचणु खपे ऐं आणणु खपे हाणे त हैप्पीनेस इंडेक्स काउंट थिए पई पूरी दुनिया में त ख़ुशि रहण वारा मुल्क कहिड़ा आहिनि दुनिया जा कहिड़ा मुल्क आहिनि जेके इन्हनि गमनि जे बावजूद बि ख़ुशि रहण जो हुनर सिखनि त उन में इहो वॾो हिकिड़ो अहम यकीनन हुन जो सबबु हूंदो या सोर्स हूंदो ऐं जीअं नसीम साईं ॻाल्हि कई रजब त पंहिंजो पाण खे माइनस करिणो आहे या घटाइणो आहे जीअं तव्हांजी शाइरी में बि असांखे मिले थो सभिनी जी शाइरी में सभिनी कलाम में असांखे मिले थो मीर साहिब कलाम में बि ईअं आहे त पंहिंजो पाण खे पंहिंजे कैरेक्टर खे पाण खे कैरेक्टर बणाए ऐं उनखे तंज़ जो निशानो बणाइजे त जीअं ॿियनि जे चपल ते मुल्क अचे इहो तव्हांजो जीअं मुंहिंजो हिकिड़ो चौसिटो हो त मां शराफ़त में मार खाईयुसि मां इलेक्शन में हार खाईयुसि मां शराफ़त में मार खाईयुसि मां इलेक्शन में हार खाईयुसि फोन ते बेगम ॾिनियूं घणे गारियूं चिड़ में फोन ई तार खाईयुसि तारो नारो फोन ई ख़तमु करे हाणे मोबाइल फोन अची वियो सो नाज़रीन असां सां गॾु असांजो दोस्त इक़बाल शाहीन साहब मौजूदु आहे ऐं तालुक़ु आहे जातीअ सां त हाणे जातीअ खे उर्दूअ में त वरी जाती जो ॿियो मक़सदु आहे त मां हमेशह वॾे अरसे खां वठी जॾहिं बि ख़ुशि ख़ैर आफ़ियत थींदी आहे इक़बाल शाहीन साहिब सां ऐं ख़ासि करे असांजे उर्दू ॻाल्हाईंदड़ दोस्तनि जे साम्हूं जॾहिं ख़ुशि ख़ैर आफ़ियत थींदी आहे त मां उन्हनि खे चवंदो आहियां त इक़बाल साहिब ये बस जाती जाती है त हू मूंखे वरी जवाबु मज़ेदार ॾींदो आहे हू चवंदो आहे त नहीं ये बस आती जाती है सो इहो जेको नमकीन मिज़ाज आहे
तो इक़बाल साहब जे शाइरीअ में बि शामिल आहे जॾहिं हू मज़ाहिया कलाम रचे थो। ऐं अॼु त जीअं रिकॉर्डिंग ते आयासीं पिए त पफिंग खां वठी मेकअप खां वठी कॉरिडोर्स में हर ॻाल्हि ते जिते जिते उन्हनि खे मौक़ो मिलियो पए त हुननि पंहिंजो सिक्सर हयो पए पंहिंजे लफ़्ज़नि जो। मुंहिंजो अॼु तव्हां पूरो हुन में आहियो, पंहिंजे फॉर्म में आहियो मज़ाहिया मुशाइरे जे लाइ। साईं ज़ाहिर आहे शाइरी करणी आहे त पोइ मूड बि ठाहिणो पवंदो। बिल्कुलु सही। जेकॾहिं एक्सप्रेशन लाइ मूड लाइ त पोइ मज़ो कोन्हे। जी अता थे हा साईं तव्हांखे हिकिड़ो ॿ चारि चौसठा हा ॿुधायूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। फैशन भरियल लिबास ऐं ज़ुल्फनि खे कट लॻल। फैशन भरियल लिबास, फैशन भरियल लिबास ऐं ज़ुल्फनि खे कट लॻल, मूंखे बि दिलि में हिकिड़ी सुझी ओचितो मॻी। मूंखे बि फैशन भरियल लिबास ऐं ज़ुल्फनि खे कट लॻल, मूंखे बि दिलि में हिकिड़ी सुझी ओचितो मॻी। दिलि थे चयो त उन सां को अहवाल ओरजे। दिलि थे चयो जी दिलि थे चयो त उन सां को अहवाल ओरजे, वेझो वञी ॾिठुमि त अमड़ खां वॾी लॻी। जा ॾिठमि साम्हूं त उहो रेज आहे। फैशन भरियल लिबास ऐं ज़ुल्फनि खे कट लॻल, मूंखे बि दिलि में हिकिड़ी सुझी ओचितो मॻी। दिलि थे चयो त उन सां को अहवाल ओरजे, वेझो वञी ॾिठुमि त अमड़ खां वॾी लॻी। हले पियो नाज़ नखरे सां, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां। अच्छा हले पियो नाज़ नखरे सां, हले पियो नाज़ नखरे सां, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां। घुमण रेशम गली आयो आहे, मतिस कमकार कोन्हे। रेशम गली आहे। जी साईं। हले पियो नाज़ नखरे सां, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां। घुमण रेशम गली आयो, मथिस कमकार कोन्हे को। कॾहिं गाड़ी कॾहिं साई, घुराए पियो चिताए पियो। कॾहिं गाड़ी कॾहिं साई, घुराए पियो चिताए पियो। वठण निकितो फणी आहे, मथे ते वार। महिरबानी। हुन जे अखियुनि जो टेड़ करे धोखो वियो सफ़ा। हुन जे अखियुनि जो टेड़ करे धोखो वियो सफ़ा। शायदि मूंखे ॾिसे थी ख़ुशीअ मां वधी वियसि। शायदि मूंखे ॾिसे ख़ुशीअ मां वधी वियसि। माण्हुनि अची उथारियो कल कान का पई, गिदरे जे खन मथां जो ओचितो वञी। गिदरे जी खल साईं। पोइ हाणे हिकिड़ो मज़ा गज़ल। दौलत जा मिली मुफ़्त, दौलत जा मिली मुफ़्त, मूंखे ज़ाल जीअं हा। दौलत जा मिली मुफ़्त, मूंखे ज़ाल जीअं आ। फैशन ते मगर ज़ाल कई सारी ज़ियां आ। सारी ज़ियां। चोरी का झली आहे जो ॻोल्हे पई असांखे। चोरी का झली आहे जो ॻोल्हे पई असांखे। या तुंहिंजी अमड़ आहे या का मुंहिंजी अमड़। ॾोकड़ था मिलनि मुफ़्त में, लेकिन चेकनि ते कमीशन जो त वापार वापार मथां। सालनि जी यकी डोड़, बेगम बि परेशान। सालनि जी यकी डोड़ ऐं बेगम बि परेशान। ॾस थेली ठरे वारी मिली तोखे किथां। मस्जिद मां नमाज़ीअ जो जुतो यार खॼी वियो। मस्जिद मां नमाज़ी जो जुतो यार खॼी वियो। मस्जिद मां नमाज़ीअ जो जुतो यार खॼी वियो। इसरार मवालीअ जो आयो चोर मुला। मस्जिद मां नमाज़ीअ जो जुतो यार खॼी वियो। इसरार मवालीअ जो इहो चोर मुला। न माल न दौलत न की ऐश न इशरत। न माल न दौलत न की ऐश न इशरत। ए फर्श ज़मी तो ते क़यामत जो गुम। शाहीन हितां पाण भॼी जान बचाए। शाहीन हितां पाण भॼी जान बचाए। थाणे ते रुॻो तुंहिंजे पुछान जो जहान।